हेलो फ्रेंड, वंस अगेन वेलकम ऑन चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल। मां सभी दोस्तन के मेरे यूट्यूब चैनल ते भलीकार चवां। दोस्तों जी तव्हां खे ख़बर है जेके बेसिकली जेके 12 टेंसेस जे हवाले सां मूं 12 टेंसेस जे हवाले सां काफ़ी सारा वीडियोस ठाहिया आहिनि, काफ़ी दोस्तन खे पसंद आया आहिनि ऐं काफ़ी दोस्तन उन्हनि मां तमामु घणो फ़ाइदो हासिल कयो आहे ऐं काफ़ी दोस्तन मूंखे कमेंट्स में ॿुधायो त सर तव्हां डायरेक्ट इनडायरेक्ट जे हवाले सां वीडियोस ठाहे असांखे मोकिलियो जीअं जेका कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स जेके अचनि पिया उन्हनि में उन्हनि दोस्तनि जी हेल्प थी सघे। त उन हवाले सां अॼु मां तव्हांजे लाइ जो टॉपिक खणी आया जी हां नरेशन हिकिड़ो गॾियल नालो आहे डायरेक्ट एंड इनडायरेक्ट जो। त अचो त विदाउट टाइम वेस्टिंग नरेशन खे सिखूं। त अॼु जो असांजो टॉपिक आहे नरेशन। तो दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे नरेशन। पहिरीं असां ईंदासीं त नरेशन छा आहे। त नरेशन खे सवली सिंधी में चइबो आहे बयान, यानी के ॻाल्हि जो बयान। त दोस्तों ॻाल्हियूं जेकी हूंदियूं आहिनि उन्हनि जो बयान जेका हूंदो आहे अकॉर्डिंग टू नरेशन जेका ॿिनि तरीक़नि जो हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे डायरेक्ट, ॿी ॻाल्हि हूंदी आहे इनडायरेक्ट। माना हिकिड़ी डायरेक्टली स्पीच हूंदी आहे असांजी, ॿियो हूंदो आहे इनडायरेक्टली स्पीच। हाणे ही जेका नरेशन जेका मोस्टली जेका यूज़ थींदी आहे उहो बैक बाइट। हाणे हिते बैक बाइट जो जेको एग्जांपल इन लाइ खणी आयो आहियां त काफ़ी सारियूं जेके गिलाऊं यानी को दोस्त कंहिंजी गिला कंदो आहे त उहो ॿिनि तरीक़नि जी हूंदी आहे। हिकिड़ी कंहिंजी गिला करणु जेका जीअं मिसाल तौरु तव्हांजो दोस्त तव्हां वटि वेठो आहे त तव्हांजी गिला कंहिं ॿिए दोस्त सां करे थो त हू या त डायरेक्टली गिला कंदो या त हू पंहिंजा कुझु ॿ टे जुमिला मिलाई त उन सां थोरो वधाए चवंदो आहे। त हिते अञा असांजो टॉपिक आहे नरेशन। नरेशन जे उन में ॻाल्हियूं अचनि थियूं। हिकिड़ो अचे थो डायरेक्ट स्पीच, हिकिड़ो अचे थो डायरेक्ट स्पीच, दोस्तों ॿियो अचे थो इनडायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच। ठीक है। हाणे डायरेक्ट स्पीच यानी सीधी ॻाल्हि, पाण सवली सिंधी में इनखे चऊं सीधी सीधी ॻाल्हि, ओके। ऐं इनडायरेक्ट स्पीच यानी अनसीधी ॻाल्हि। हाणे तव्हां इनखे सिंधी में सवली एग्जांपल सां सम्झी सघो था। सीधी ॻाल्हि ऐं अनसीधी ॻाल्हि। हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे सीधी ॻाल्हि जेका सेम इट इज पाण कंहिंजी ॻाल्हि, कंहिंजो नियापो, कंहिंजो पैगाम वञी कंहिं दोस्त खे पाण ॾियूं। यानी हिकिड़ी ॻाल्हि आहे, मिसाल तौरु तव्हांजो दोस्त तव्हांखे चए थो हुनखे चइजां मां बिज़ी आहियां, हुनखे चइजां या अली खे चइजां मां बिज़ी आहियां। हाणे तव्हां वञो था, तव्हांजो दोस्त अली वटि वञे थो, हू ॿिनि तरीक़नि सां ॻाल्हि कंदो। या ईअं चई चवंदो बाबा फलाणे चयो अली खे चइजां मां बिज़ी आहियां, या तूं चए थो जेका अली चई रहियो हो त हू बिज़ी आहे। त ॾिसो ही ॿ तरफ़नि वारी हिकिड़ी ॻाल्हि थी वई। त पहिरीं पाण ईंदासीं डायरेक्ट स्पीच। त डायरेक्ट स्पीच कहिड़ी आहे? त दोस्तों नरेशन में डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट स्पीच अचे थी ऐं वरी इन जो जेको डायरेक्ट स्पीच चऊं या इनडायरेक्टली जेका इन जी स्पीच जा जेके ॿ क्वेश्चन हूंदा आहिनि ही वरी ॿिनि ब्रांच में विराईंदा आहिनि। जीअं जेका सेंटेंस स्ट्रक्चर हूंदी आहे सब्जेक्ट प्लस V1 वर्ब जी फर्स्ट फॉर्म या उन जो ऑब्जेक्ट थींदो आहे। इन वारे सां इन जी जेका स्ट्रक्चर आहे हू ॿ पार्ट्स में विराईंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे उन में रिपोर्टिंग स्पीच, रिपोर्टिंग स्पीच, ॿियो हूंदो आहे रिपोर्टेड स्पीच। वॾा अखर इन वारे सां लिखूं था त जीअं तव्हां दोस्तनि खे इहो सवले नमूने खां ॾिसण में अचे। रिपोर्टेड स्पीच। हाणे रिपोर्टिंग स्पीच छा आहे ऐं रिपोर्टेड स्पीच छा आहे? त पहिरीं अचूं था पाण रिपोर्टिंग स्पीच। हाणे रिपोर्टिंग स्पीच जेका आहे उहो आहे ख़बर ॾींदड़। इन्हे पाण चवंदासीं ख़बर ॾींदड़, ओके। हिन में ईंदो जीअं सेंटेंस में सब्जेक्ट हूंदो आहे जुमिले में कमु कंदड़, ओके। त रिपोर्टिंग स्पीच माना ख़बर ॾींदड़ ऐं रिपोर्टेड स्पीच माना ख़बर ॾिनल। ख़बर ॾिनल चओ या तव्हां ॾिनल ख़बर चओ। त डायरेक्ट स्पीच में रिपोर्टिंग स्पीच हूंदी है, रिपोर्टेड स्पीच हूंदी है। साॻी तरीक़े सां इनडायरेक्ट स्पीच में रिपोर्टिंग स्पीच हूंदी है ऐं रिपोर्टेड स्पीच हूंदी है। पाण हाणे इनडायरेक्ट पे अचूं था त ही आहे रिपोर्टिंग स्पीच ऐं ही आहे रिपोर्टेड स्पीच, ओके। साॻी तरीक़े सां इनखे सिंधी में लिखण जी ज़रूरत ई कोन्हे छाकाणि त रिपोर्टेड स्पीच मीन्स ख़बर ॾिनल या ॾिनल ख़बर, रिपोर्टिंग स्पीच यानी ख़बर ॾींदड़। हाणे असां हिकिड़ो हिते एग्जांपल खणूं था। अॼु जो जेको असांजो वीडियो आहे जेका स्पेशली जेका इंट्रोडक्शन आहे
नरेशन जो नरेशन के डिटेल में पाण हली के वीडियोस में सिखंदासीं, पर अॼु जो जेको असांजो जेको वीडियो आहे उन में सिंपली पाण इंट्रोडक्शन कयूं था त हिकिड़ो को सेंटेंस खणूं था। मिसाल तौर आहे अरुण, पाण जो नालो खणूं था अरुण सेड, अरुण सेड, त अरुण चयो त डायरेक्ट स्पीच में जेका डायरेक्ट हूंदो आहे ब क्वेश्चन हूंदा आहिनि। ही आहे रिपोर्टिंग स्पीच। दोस्तों ही सो जेका इन जो छा आहे रिपोर्टिंग स्पीच। ओके, अरुण सेड आई एम बिजी। तो दोस्तों रिपोर्टिंग स्पीच ऐं डायरेक्ट स्पीच में तव्हां खे इन ॻाल्हि जो ख़्याल रखिणो त डायरेक्ट स्पीच में जेका रिपोर्टिंग स्पीच खां पोइ डायरेक्ट कामा ईंदी ऐं उन जी रिपोर्टेड स्पीच वो हमेशा इन्वर्टेड कामा में क्लोज कई वञे थी, जहिड़े वारे सां ही ॾिसो इन्वर्टेड कामा आहे। इन्वर्टेड कामा खां पोइ उन जो फुल स्टॉप आई एम बिजी। हाणे ही डायरेक्ट स्पीच आहे। अरुण चए थो आउं बिजी आहियां, अरुण चयो आउं बिजी आहियां, त ही डायरेक्ट स्पीच आहे। हाणे साॻी खे इनडायरेक्ट स्पीच में असां कीअं कंदासीं? या अगर तव्हांखे ख़बर पई रिपोर्टिंग स्पीच हितां खां वठी असीं ताईं, रिपोर्टेड स्पीच माना ॾिनल ख़बर आउं बिजी आहियां, त ही रिपोर्टेड स्पीच आहे। हाणे पाण साॻे जुमले खे इनडायरेक्टली चेंज कंदासीं त हिते वरी जेका चवंदासीं अरुण सेड। ओके दोस्तों, साॻे सेंटेंस असां हुते कयूं, अरुण सेड चऊं, अरुण टॉल्ड चऊं, को फर्क कोन थींदो। हिते इन्वर्टेड कामा आहे, पोइ सॉरी टू से हिते खाली कामा आहे। कामा जे लाइ पाण हिते इज़ाफ़ो कंदासीं दैट जो। ओके दैट्स इट। त हितां उतां कामा खत्म थी वई, हिते असां दैट। त ॾिसो अरुण सेड, त ही अरुण सेड आयो, साॻियो जुमलो असां हुते कयासीं। हिते जेका कामा आहे, कामा जी जाइ ते असां छाजो इज़ाफ़ो कयो? दैट जो इज़ाफ़ो कयो। साॻियो इन्वर्टेड कामा जो जॾहिं इनडायरेक्ट में असां चेंज कंदासीं त पहिरीं त ॻाल्हि तव्हांखे यादि रखणी आहे त उन में इनडायरेक्ट में जॾहिं डायरेक्ट स्पीच जो जुमलो ईंदो त उन में इन्वर्टेड कामा ख़त्म कई वञे, ख़त्म थी वेंदी ऐं प्रोनाउन जी चेंजिंग थींदी ऐं प्लस में वर्ब जी चेंजिंग थींदी। हाणे मिसाल तौर आई एम बिजी, त हिते ॾिसो अरुण, ही अरुण छोकरो जेका मेल जेका बॉय आहे हिन पंहिंजे लाइ प्रोनाउन लगायो आई। ही छाकाणि अरुण जा पंहिंजा ॾींदा आहिनि। हाणे ही साॻी अरुण वारो जुमलो असां पंहिंजी ॿोली में चेंज पिया कयूं, त हिते अरुण जे लाइ प्रोनाउन असां लॻाईंदासीं ही। दैट्स इट। ओके, त ही प्रोनाउन चेंज थींदो। हाणे इन खां पोइ तव्हांखे चयो जेका चेंज जेका थींदो, हिकिड़ो इन जो इन्वर्टेड जेका इनडायरेक्ट में ख़त्म कई वेंदी, ॿियो जेका छा थींदो प्रोनाउन चेंज थींदो। प्रोनाउन जेका चेंज थींदो, ॿियो छा थींदो वर्ब चेंज थींदो। जॾहिं असां हिते अरुण में लाइ प्रोनाउन लगायो आई, ओके, त हिते असां अरुण जे लाइ लगाईंदासीं ही। हाणे एम बिजी असां हिते चवंदासीं वाज बिजी, वाज बिजी, आखिरी फुल स्टॉप। त दोस्तों ही ॾिसो बिल्कुल जेका इजी तरीक़ो आहे, एतिरो डायरेक्ट इनडायरेक्ट खे डायरेक्ट जुमले खे इनडायरेक्ट में चेंज करण को वॾो मसलो कोन्हे, सिर्फ कुछ इन जा रूल्स एंड रेगुलेशन आहिनि, तव्हांखे फॉलो करणा पवंदा। त अॼु जो असांजो वीडियो हो द इंट्रोडक्शन ऑफ नरेशन ऐं जेके बि बेसिकली जेके 12 टेंसेस आहिनि उन्हनि जे हवाले सां मिलूं था के ॿिए वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे